बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम। जैकब न्यूज़ सां मां आहियां आबिद अली मंगरियो। पेश आहिनि हिन वक्त जूं हेडलाइन। मुबारकपुर में 10 खां वधीक ॿारड़ा उरड़ी में मुब्तला, 2 ॿारड़ा फौत, 3 जी हालत ॻणिती जोगी। सेहत खाते मुतासिरनि जी सार न लधी। मुबारकपुर वेझो ॻोठ अब्दुल्ला बुर्रो में सेहत खाते जी नाअहली सबब उरड़ी वबा कर खयो आहे, जंहिं सबब 3 वरनि जो फहद बुर्रो ऐं 4 वरनि जी कुबरा बुर्रो फौत थी विया, जॾहिं त 10 ॿारड़ा उरड़ी मर्ज़ में मुब्तला आहिनि। सेहत खाते के इत्तला बावजूद DHO जैकबाबाद को तहर्रुक न वरतो, जंहिं सबब ॿारड़नि जी हयाती दाव ते लॻल आहे। जैकबाबाद में नौजवान महेश कुमार जे कातिलनि जी गिरफ्तारी लाइ एहतजाज। हिंदू बिरादरी नौजवान महेश कुमार जे कत्ल जे दुख में शिवरात्रि जो त्योहार सादगी सां मल्हाइण जो ऐलान कंदे सराफा चौक ते अलामती बुख हड़ताल कई, जिते हिंदू जनरल पंचायत जे सदर लालचंद सीतलाणी, चैंबर ऑफ कॉमर्स जे सदर अहमद अली बिरोही, नदीम कुरैशी ऐं ॿियनि मुतालबो कयो त नौजवान महेश कुमार जे कातिलनि खे वाइखो करे गिरफ्तार कयो वञे। जैकबाबाद में टावर चौकी पुलिस की कार्रवाई। नकली सिगरेट विकिरो कंदड़ वापारी गिरफ्तार। कंपनी के एरिया मैनेजर की शिकायत ते टावर चौकी पुलिस इंचार्ज आफ्ताब अहमद तरीन की अगवानी में कार्रवाई कंदे वापारी गुड्डू लाल के गिरफ्तार करे लॉकअप करे छड़ियो। पुलिस मूजिब कंपनी की शिकायत ते खेस गिरफ्तार किया वियो आहे ऐं सिगरेट भी हथ कया विया आहिनि। कानून मूजिब कार्रवाई कई वेंदी। कड़ी असन ऐं भरपासे वारे इलाक़नि में रोलू कुत्तनि जो आज़ार घटिजी न सघियो। ॻोठ पारो खोसो में रोलू कुत्तनि नौजवान हबीबुर रहमान खोसो के ॾाढे ज़ख़्मी करे छॾियो। रूरल हेल्थ सेंटर अमले वैक्सीन जी खोट ॼाणाए खेसि मोटाए छॾियो। हैदराबाद का ड्यूटी ते वींदड़ म्यूनिसिपल कमेटी जो मुलाजिम रोड हादसे में फौत। म्यूनिसिपल कमेटी टंडो जाम में ड्यूटी लाइ वींदड़ जूनियर क्लार्क 45 वरनि जो इम्तियाज़ अहमद कुरैशी अणसुञातल गाॾी जो टक्कर लॻण सबब फौत थी वियो, जॾहिं त साणस गॾु फैसल अनवर मेमण ज़ख़्मी थी पियो। मटियारी में औरत जो टंडो जाम पुलिस ऐं बासर वडेरे खिलाफ एहतजाज। ॻोठ गाज़ी खान सयाल वासण मुस्मात ज़रीना एहतजाज कंदे दायो त टंडो जाम पुलिस वडेरी जी चुर्च ते जीअण जंजाल करे छॾियो आहे। थाणे ते सॾाए पुटनि खे बेगुनाह कूड़नि केसनि में फासाइण जूं धमकियूं ॾिनियूं पयूं वञनि ऐं घर ख़ाली करण लाइ दबाव विधो पियो वञे। ॻोठ भरिसां ज़री ज़मीन घर भरिसां प्लॉट ते बासर वडेरो कब्ज़ो करे वेठो आहे। संदसि ख़िलाफ़ कार्रवाई करे इंसाफ़ कयो वञे। सुल्तानकोट वेझो आबपाशी खाते जो ऑपरेशन, अॾावतूं ड्राहियूं वयूं। आबपाशी शिकारपुर के अमलदारन अब्दाल शाख भरसां ॻोठ साहिब ॾिनो भरचूंड, मोहम्मद हयात भरचूंड, महराब शहर ऐं ॿियनि ॻोठनि में गैर कानूनी अॾावतूं ड्राहे पट कयूं। ऐं घारो पुलिस की कार्रवाई। हफ़्तो अॻु ॻोठ ते हमलो कंदड़ जवाबदार गिरफ्तार। ॻोठ इसाक जोखियो ते हमलो करे औरतनि ऐं मर्दनि मथां तशद्दुद कंदड़ जवाबदार इम्तियाज़ हुसैन शाह के SHO घारो मुमताज़ अली बिरोही गिरफ्तार करे वरितो। संदसि चवणु आहे त ॿियनि जवाबदारनि खे जल्द गिरफ्तार कयो वेंदो। ही हुयूं हिन वक़्त ताईं जूं हेडलाइंस। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.jacobnewsht.com ऐं फेसबुक ते फॉलो कयो। ॾिसंदा रहो जैकब न्यूज़, ख़बर खां हक़ीक़त ताईं।